इते मांखे ॿुधाई त ग़ुलामुल्लाह में मेमण ऐं ज़ंगियाणी बिरादरी में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। लठियूं कुआड़ियूं ऐं सरिया लॻण सबबि येशू मेमुण, सिकंदर, मुज़फ़र मेमुण ऐं अहमद बलोच समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जहिड़े बाद ज़ख़्मी सिविल अस्पताल मकली मुंतक़िल किया विया आहिनि। सिकंदर मेमुण जी हालति ॻणिती जो की ॿुधाई पई वञे। अहम ख़बर आहे ग़ुलामुल्लाह खां जिते मेमुण ऐं ज़ंगियाणी बिरादरी में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे। 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। लठियूं कुआड़ियूं ऐं सरिया लॻण करे येशू मेमुण, सिकंदर, मुज़फ़र मेमुण ऐं अहमद बलोच समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जहिड़े बाद ज़ख़्मी सिविल अस्पताल मकली मुंतक़िल किया विया आहिनि, जॾहिं त सिकंदर मेमुण जी हालति ॻणिती जो की ॿुधाई पई वञे। ग़ुलामुल्लाह में मेमुण ऐं ज़ंगियाणी बिरादरी में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पिया, 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लठियूं कुआड़ियूं ऐं सरिया लॻण करे येशू मेमुण, सिकंदर, मुज़फ़र मेमुण ऐं अहमद बलोच समेत ॿिया ज़ख़्मी थी पिया।